गुज़िरियल ॾींहुं कराची जे जिना अस्पताल में कार सवार माण्हू नारीअ जो लाश पहुचाए खिसकी विया। कंहिंखे का ख़बर न पई त कार सवार केरु हुआ ऐं जंहिं औरत खे एमरजेंसी में पहुचायो वियो उहा केरु आहे। नारीअ खे सुबुह 7:30 वॻे मुअल हालत में अस्पताल आंदो वियो। खेसि डिफेंस जे हिक बंगले मां आंदो वियो हो, जंहिंजो बाद में पोस्टमार्टम कयो वियो। नारीअ जी सुञाणप 18 सालनि जी टिकटाकर आयशा तौरु थी। टिकटाकर जी ससु चयो त आयशा चयो त हू सालगिरह जी दावत ते वञी रही आहे, पर पोइ छा थियो इहा ख़बर न आहे। टिकटाकर जी ससु खे जॾहिं इहा वीडियो ॾेखारी वई जंहिंमें ॿ ॼणा खेसि अस्पताल में छॾे वञी रहिया आहिनि त हुन ॿिन्ही खे सुञाणण खां इनकार कयो। मरहुमा जी ससु चयो त संदसि पुटु नशे जो आदी आहे ऐं ड्राइवरी कंदो आहे। आयशा जो अबाणो ॻोठु रहीम यार ख़ान आहे। जंहिं गाॾीअ में आयशा खे आंदो वियो उहा गाॾी किराए ते वरिती वई हुई। इन मामले में हिकु किरदारु जुमन बि आहे जेको टिकटाकर खे पार्टियुनि में मोकिलींदो हो, जंहिंजी ॻोल्हा बि जारी आहे। बंगले में पार्टी थी हुई ऐं बंगले जे मालिक इहो बंगलो 7 साल अॻु किराए ते ॾिनो हो। नारीअ जो लाश अस्पताल में छॾे वेंदड़नि जी सुञाणप जिब्रान ऐं सहरिश तौरु थी आहे, जिन जी ॻोल्हा बि कई पई वञे। चयो पियो वञे त इहा हिकु डांस पार्टी हुई जिते टिकटाकर जी हालत ख़राब थी वई हुई ऐं उते जिब्रान ऐं सहरिश मौजूदु हुआ, जिन खेसि अस्पताल पहुचायो। जांच में इंकशाफ थियो त हिननि अस्पताल में जेको राब्ते लाइ नंबर लिखारायो हो उहो बि बंदि पियल आहे ऐं हुननि जेको पतो ॾिनो उहो बि कूड़ो निकितो। आयशा छो फ़ौत थी हुई? इन हवाले सां शुरूआती रिपोर्टुनि मूजिबि हूअ नशे जी हालत में फ़ौत थी। इम्कानी तौर ते हैवी डोज़ बि थी सघे थो। वाक़िए जूं असुल हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ पुलिस जूं कोशिशूं जारी आहिनि ऐं जांच में वधीक माण्हुनि खे बि शामिल कयो पियो वञे।